जयराम जी की। अज तारीख़ 17 ऑगस्ट। स्वामी लीलाशाह वाणीअ में तव्हांजो स्वागत आहे। अज जो विषय आहे संगठन में शक्ति। स्वामी लीलाशाह महाराज जिन फरमाइनि था त सुबुह जो उथण ऐं रात जो सुम्हण महिल रोज भगवान खे प्रार्थना करियो त असांखे सुठी मत ऐं शक्ति ॾे, जीअं असां चङा कर्म करियूं ऐं पाण में हमदर्दी, मेलाप ऐं प्रेम सां हलूं। जयराम जी की। संगठन में ई मज़ो आहे। जीअं सूट जा डोरा पाण में संगठन करे कपिड़ो बणजंदा आहिनि जो अंग ढके थो ऐं सर्दी गर्मीअ खां बचाए थो। सुठा ख्याल दिल में धारियो, शुभ भावनाऊं मन में रखी चङा कम करियो ऐं दान करियो। सुठा संकल्प, सुठा ख्याल, सुठो संग माण्हूअ खे ऊंचो बणाए थो ऐं बुरा ख्याल, बुरो संकल्प, बुरो संग इंसान खे केराए थो। जयराम जी की। याद रखो, तव्हांजे मन में जहिड़ा वीचार हूंदा तहिड़ो तव्हांजो आदर्श थींदो। जयराम जी की। स्वामी लीलाशाह मुंहिंजी बेड़ी पार लगा। स्वामी लीलाशाह मुंहिंजी बेड़ी पार लगा। मुंहिंजा शहनशाह मुंहिंजी बेड़ी पार लगा। मुंहिंजा शहनशाह मुंहिंजी बेड़ी पार लगा। लहरन लोडन मां गॾ साईं, लहरन लोडन मां गॾ साईं, हो लहरन लोडन मां गॾ साईं, लहरन लोडन मां गॾ साईं, हो छोलिन खां बिछड़ाए, हो छोलिन खां बिछड़ाए। स्वामी लीलाशाह मुंहिंजी बेड़ी पार लगा। स्वामी लीलाशाह मुंहिंजी बेड़ी पार लगा। आसरो हिकु तुंहिंजो आहे, तो बिन ॿियो केरु पार लॻाए। आसरो हिकु तुंहिंजो आहे, तो बिन ॿियो केरु पार लॻाए। हाँ, आसरो हिकु तुंहिंजो आहे, तो बिन ॿियो केरु पार लॻाए। आसरो हिकु तुंहिंजो आहे, तो बिन केरु ॿियो पार लॻाए। हथ राही मथे जा ॾेई मूंखे, मंजिल ते पहुंचाए हो। हथ राही मथ जा ॾेई मूंखे, हथ राही मथ जा ॾेई पहुंचाए। पुष्ट पनाह मुंहिंजी बेड़ी पार लगा। मुंहिंजी पुष्ट पनाह मुंहिंजी बेड़ी पार लगा। लहरन लोडन मां कढ साईं, लहरन लोडन मां कढ साईं, लहरन लोडन मां कढ साईं, हो छोलिन खां बिछड़ाए हो, छोलिन खां बिछड़ाए।